लियो असद तव्हांजा पसी पर्दा लिकियल के प्लान दिलचस्पियूं वरितल मामला लीक थी वञण वारा आहिनि। नज़र रखो, जेकॾहिं ईअं थियो त तव्हां लाइ वॾी परेशानी अची वेंदी, छाकाणि त अञा जो मसइलो आहे तव्हां लाइ जेको पेश अची रहियो आहे। खुफ़िया रखो, लिकायो, सभु मामला तव्हां पाण ताईं रखो, पाण हल करियो, कंहिंसां शेयर न करियो, न त सूरत हाल ख़राबु थी वेंदी। तव्हांजी तख़लीक़ी सलाहियतुनि जे करे तव्हां पाण पॉपुलर आहियो। माण्हू तव्हांजी सलाहियतुनि ऐं राय जी वॾी क़दुरु करे रहिया आहिनि। 3-4 महीननि खां पॉपुलर थी विया आहियो। ॻाल्हाइण वक़्तु जज़्बाती न थियो। जज़्बाती थियण सां पॉपुलरशिप खे धचको रसी सघण जो इम्कानु आहे। एहतियात खां कमु वठो। 3-4 हफ़्तनि में तव्हां वटि पैसो अची रहियो आहे, उनखे संभालियो, माण्हुनि ताईं पंहिंजा ख़्याल पहुचायो त जीअं माण्हुनि खे ख़बर पवे त तव्हां छा सोचे रहिया आहियो। तव्हांजी तख़लीक़ी सलाहियतुनि खां माण्हू मुतासिर थी जिन खे पैसो ॾियणो आहे उहे तव्हांखे ॾियनि। तव्हांजी सलाहियतुनि में वधीक इज़ाफ़ो अची रहियो